पाकिस्तान रेंजर्स सिंध जो स्मगलिंग के ख़िलाफ़ क्रैकडाउन जो सिलसिलो जारी है। रेंजर्स अजमा जो चवणो त गुटको विकिणण ऐं ख़रीद करण में मुलविस 6 जवाबदारनि खे गिरफ़्तार कियो वियो। संदसि चवणो त गिरफ़्तार जवाबदारनि में हयातुल्ला सिराजुद्दीन समर अब्बास ॿिया शामिल आहिनि। अमां खे आगाह करे रहिया आहियूं अहम क्रैकडाउन जे हवाले सां त पाकिस्तान रेंजर्स सिंध जो स्मगलिंग ख़िलाफ़ क्रैकडाउन जो सिलसिलो जारी है। रेंजर्स अजमा जो चवणो त गुटको विकिणण ऐं ख़रीद करण में मुलविस 6 जवाबदारनि खे गिरफ़्तार कियो वियो। संदसि चवणो त गिरफ़्तार जवाबदारनि में हयातुल्ला सिराजुद्दीन समर अब्बास ऐं ॿिया शामिल आहिनि। अमां खे आगाह करे रहिया आहियूं पाकिस्तान रेंजर्स सिंध जो स्मगलिंग ख़िलाफ़ क्रैकडाउन जो सिलसिलो जारी है। रेंजर्स अजमा जो चवणो त गुटको विकिणण ऐं ख़रीद करण में मुलविस 6 जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो वञे। पाकिस्तान रेंजर्स सिंध जो स्मगलिंग ख़िलाफ़ क्रैकडाउन जो सिलसिलो जारी है। रेंजर्स अजमा जो चवणु आहे त गुटको विकिणण ऐं ख़रीद करण में मुलविस 6 जवाबदारनि खे गिरफ़्तार कियो वियो। संदसि चवणो त गिरफ़्तार जवाबदारनि में हयातुल्ला सिराजुद्दीन समर अब्बास ॿिया शामिल आहिनि। वधीक तफ़सील मालूम कंदासीं। टेलीफोन ते मौजूदु आहे कराची खां सिंध टीवी न्यूज़ रिपोर्टर अब्दुल ख़ालिक मंगी। जी अब्दुल ख़ालिक, पाकिस्तान रेंजर्स सिंध जो स्मगलिंग ख़िलाफ़ क्रैकडाउन जो सिलसिलो जारी आहे। वधीक तफ़सील वटि आगाह कजो। जी रेंजर्स पुलिस पारां मंशात खिलाफ़ जेके कार्रवायूं आहिनि उहे तेज़ करे छॾियूं आहिनि। कराची जे इलाइक़े माड़ीपुर रोड ते स्मिथ दौरान गुटको माओ हुन सां गॾोगॾु ॿी जेका मंशात ख़रीद ऐं फ़रोख़्त कंदड़ 6 जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो आहे, जंहिंमें हयातुल्ला हुन सां गॾोगॾु सिराज अब्दुल जलील ऐं हुन सां गॾोगॾु समर अब्बास ऐं मुअतल थियल हिकु पुलिस कांस्टेबल जेको आहे त उहो बि गिरफ़्तार कयो वियो आहे। जॾहिं त गिरफ़्तार जवाबदार जे कब्ज़े मां जेके बैग्स आहिनि उहे हथ कया विया आहिनि, जंहिंमां 528 किलोग्राम सुपारियूं हुन सां गॾोगॾु हिकु मोटरसाइकिल ऐं जाली नंबर प्लेट्स 6 अदद मोबाइल फोन ऐं रोक रक़म जेका आहे उहा हथ कई वई आहे। जॾहिं त जेके छालिया पकड़ियूं आहिनि उन जी क़ीमत लख रुपया ॿुधाई थी वञे। रेंजर्स सिंध पारां ही पुलिस सां गॾियल कार्रवाई कई आहे ऐं पुलिस जेको आहे मंशात जेके कार्रवाई कंदी हुन में सिंध रेंजर्स सां गॾु आहे ऐं ही जेके पथर जेका हथियार आहिनि इहे रेंजर्स पारां पुलिस हवाले कया आहिनि, जिन जे मथां कानून मूजिबि मंशात जी जेका FIR आहे उहा दाख़िल कई वई आहे। जी